घर बनाए जैसे तो लालू जो खेत इन लसबेला खां शुरू थे तो ओ पंहिंजो डाखाने खां वठी 10 नंबर लालू खेत वारी पुल इहो करीमाबाद वारो छेड़ो आहे हिन पासे पंहिंजी सिंध यूनिवर्सिटी जो जेको चांसलर आहे पंहिंजो 7 नंबर बुरपत इन्हनि जी ज़मीन जा इलाइक़ा हुआ सभु बुरपत रहंदा हुआ भंगुरिया रहंदा हुआ अॼु उहो वरी अज़ाबाद थी वियो आहे 1899 जा 86 ऐं 1899 88 जा वो खड़ी विया उन्होंने वटि उनखे देने जो असां रिकॉर्ड कोन उन्होंने पंहिंजा उते पेट्रोल पंप रोडनि ते आहिनि वॾी हैदराबाद में वञी करे उते रेवन्यू मां वञी ॾिसंदा जेके ख़ाली खाली उते चढ़ाए सेटलमेंट सर्वे सॼी ऑक्सीडारी ज़मीनूं हुननि ईअं कयूं आहिनि जेके सुरजाणी जेका सुरजाणी जबल आहे जेको सुरजाणी इहे जेके पंहिंजो ऐं शिनायत कार्ड जेके मोबाइल खणी वञूं शिनायत कार्ड बनायूं इलेक्शन में नाला ॿुधाइनि सॼो सिलसिलो आहे ऐं असां जेको वक़्तु हिन पीपी वारनि सां मिलण जे लाइ कुझु नुक़्ता असां रखिया त साईं जलाल साहिब